अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकात बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं उहो वक़्त भी याद करियो जॾहिं तव्हां जे पालणहार अव्हां खे ख़बरदार कयो या आगाह कयो त जेकॾहिं तव्हां मुंहिंजो शुक्र कंदो त आउं अव्हां खे ज़रूर अञा बि वधीक ॾींदुसि ऐं तरह तरह नेमतुनि सां नवाज़ींदुसि। ऐं जेकॾहिं मुंहिंजी अता कयल नेमतुनि जो इनकार या नाक़दरी ऐं नाशुक्री कंदो त पोइ यकीनन मुंहिंजो अज़ाब ॾाढो सख़्तु आहे। ऐं मूसा खेनि इहो पिणु चयो त जेकॾहिं अव्हीं सभु ऐं जेके ज़मीन में आहिनि से सभु गॾिजी अल्लाह जो इनकार यानी कुफ्र नाशुक्री ऐं नाक़दरी कंदो त पंहिंजो ई नुक़सान कंदो। अल्लाह त यकीनन गनी हमीद आहे यानी हू बेनियाज़ बेपरवाह ऐं पंहिंजी ज़ात में खुद साराहिल ऐं अव्हां जी नाक़िस सम्झ खां वधीक क़ाबिल तारीफ़ हम्द व सना जो मालिक आहे। छा अव्हां खे उन्हनि माण्हुनि जी ख़बर न पहुती आहे जेके अव्हां खां अॻु में थी गुज़रिया आहिनि, जीअं त नूह आद ऐं समूद जी क़ौम ऐं जेके उन्हनि खां पोइ हुआ जिन खे अल्लाह खां सवाइ को बि नथो ॼाणे। उन्हनि सभिनी क़ौमुनि ॾांहुं उन्हनि जा पैगंबर अल्लाह जो पधरियूं निशानियूं ऐं मौजज़ा खणी आया त उन्हनि क़ौमुनि पंहिंजे नबियुनि सां गुस्ताखी कई ऐं मज़ाक उॾाई ऐं पंहिंजा हथ पंहिंजे वातनि में विधाऊं यानी बेज़ारी इख्तियार कयाऊं ऐं चवण लॻा त बेशक जे पैगाम सां अव्हां नबियुनि खे मोकिलियो वियो आहे असीं उन्हीअ जा मुनकर आहियूं ऐं जंहिं राह या ॻाल्हि ॾांहुं तव्हां असांखे सॾियो था तंहिं बाबति वाक़ई असांखे बेचैन ऐं परेशान कंदड़ शक आहे। संदन रसूलनि खेनि जवाब ॾिनो त छा तव्हां खे आसमाननि ऐं ज़मीन जे ख़ालिक अल्लाह जी हस्ती ऐं वहदानियत में शक आहे? उहो तव्हां खे हक़ जी राह ॾांहुं सॾे थो त जीअं अव्हां जा गुनाह माफ़ करे ऐं अव्हां खे हिकु मुक़रर मुद्दत ताईं मोहलत ॾिए। उन्हनि मुनकरनि वराइणियो त छा अव्हीं रुगो असां जहिड़ा इंसान न आहियो ऐं तव्हां चाहियो था त असांखे उन्हनि जी इबादत ऐं पूॼा खां रोकियो जिन खे असांजा आबा ॾाढा पूॼींदा हुआ। पोइ जेकॾहिं तव्हां खे पंहिंजे रसूल हुजण लाइ का वाज़े सनद या दलील या मौजज़ो आहे त असांजे साम्हूं आणियो त जीअं असीं ॾिसूं त असां ते तव्हां खे कहिड़ी बरतरी आहे। संदन पैगंबरनि खेनि जवाब ॾिनो, हाओ असीं तव्हां जहिड़ा ई इंसान आहियूं, पर अल्लाह पंहिंजे बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिं ते एहसान कंदो आहे ऐं अल्लाह जे हुकुम खां सवाइ अव्हां वटि कंहिं दलील या मौजज़े वग़ैरह आणण जी असांखे ताक़त न आहे। ऐं मोमिननि खे अल्लाह ते ई भरोसो ऐं तवकुल करणु घुर्जे। ऐं असांखे छा थियो आहे जो अल्लाह ते भरोसो न करियूं? उहो ई आहे जे यकीनन असांखे असांजी हयातीअ जे समूरनि सिधनि रस्तनि जी हिदायत कई ऐं अव्हीं असांखे जेको ईज़ाउ रसायो था उन ते बि ज़रूर सब्र कंदासूं। ऐं भरोसो ऐं तवकुल करण वारनि खे त सिर्फ़ अल्लाह ते ई भरोसो ऐं तवकुल करणु घुर्जे।